फरीदाबाद में रिपोर्टर अहमद अली चांडियो की ख़बर मूजिब फरीदाबाद डीसी दादू की हिदायतन ते जारो में पोलियो बूस्टर डोज पोलियो के इज़ाफ़ी खुराक मुहिम 20 अगस्त का 28 ताईं ॿार के ॼमण खां 10 सालन ताईं पोलियो बूस्टर डोज लगाए वेंदो। पंहिंजे गुलड़न जहिड़नि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वञनि ऐं वैक्सीन कराई वञे। डॉक्टर दीदार अली अब्बासी जो ये चवण हो। फरीदाबाद में PPHI अस्पताल में डॉक्टर दीदार अली अब्बासी डॉक्टर मोहसिन अली गोरड़ मुहिम के सिलसिले में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त फरीदाबाद चारो यूनियन काउंसिल में 20 अगस्त का 28 ताईं पोलियो बूस्टर डोज ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा ऐं जदीद तरीक़े सां वैक्सीन कई वेंदी। हुन चयो त इलाइक़े जे बाशऊर माण्हुनि खे आगाह कयूं था त हिन पोलियो बूस्टर डोज मुहिम में गुलड़नि जहिड़नि ॿारनि खे फुड़ा पीआरण ऐं वैक्सीन लाइ तावन सहकार कंदा त जीअं मासूम ॿारनि खे पोलियो जे मूज़ी मर्ज़ खां मुल्क खे बचाए सघिजे। उन मौक़े ते अहमद खान ब्रोही, नदीम सोलंकी, अली अब्बास ब्रोही, सहाफ़ी अहमद अली चांडियो, सहाफ़ी सिकंदर अली ब्रोही, सहाफ़ी मोहम्मद जुड़ैल चांडियो साणनि मौजूद हुआ।